नाज़रीन हाणे रुकंदासीं जामशोर जो। जामशोर में सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में कुतनि जे ॾाड़ण सबबि मासूम ॿाड़ी ईमान सहतो जे फौत थियण वारे मामले में अॻभराई थी आहे। सरकारी फरियाद ते सेक्रेटरी ज़ाकिर बलोच ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर अवां ताईं पहुचाई पिया जामशोर मां, जिथे सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में कुतनि जे ॾाड़ण सबबि मासूम ॿाड़ी ईमान सहतो जे फौत थियण वारे मामले जो सरकारी फरियाद ते सेक्रेटरी ज़ाकिर बलोच ख़िलाफ़ केस दाख़िल किया वियो आहे। जॾहिं त सुञाण धुरियुनि पारां मुतालबो कियो आहे त हद जे MPA खे मुअतल करे केस दाख़िल कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं जामशोर मां अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल राति सिंध यूनिवर्सिटी रिहायशी कॉलोनी में कुतनि जे ॾाड़ण सबबि मासूम ॿाड़ी सिंधवरनि जी ईमान सहतो जे फौत थियण वारे वाक़े जो केस यूनियन काउंसिल सिंध यूनिवर्सिटी जे सेक्रेटरी ज़ाकिर बलोच ख़िलाफ़ सरकार की फरियाद ते जामशोर थाणे ते दाख़िल कियो वियो आहे। दाख़िल करायल केस में मौक़ो प्रख्यात कियो आहे त यूनियन काउंसिल जे सेक्रेटरी रोनू कुतनि ख़िलाफ़ को बि एक्शन न वरितो, जंहिं ते सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे नज़र में रखंदे संदसि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त मासूम ॿाड़ी ईमान जे घर में अञा ताईं को रामतल आहे, जॾहिं त संदसि मड़ खे अॼु सिंध यूनिवर्सिटी जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त वाक़े जे सियासी समाजी संधियुनि पारां ॻणितियूं इज़हार कंदे सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत हद जे MPA खे हटाइण जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त हद MPA खे मुअतल करे वाक़े जो कारण बणिजण त सुस्त ऐं नाल अमलदार ख़िलाफ़ ॿाड़ी जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां जामशोर शहर ऐं भरपा थियल इलाइक़नि में जेको आहे जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि जूं रिहायशी कॉलोनियूं आहिनि, उन में बि रोडूं ऐं छितनि कुतनि जो वाधारो वधियल आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया थोरे ज़िले इंतिज़ामिया उन जे ख़ात्मे लाइ को बि तहरुक न वरितो आहे। वॾी महिरबानी अवां जी अली मुराद अपडेट करण लाइ।